नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली कार आया संझा सैयद आया बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरनि ते। पानी जो बहरान एक भेरो ॿीहर संगीन थी वियो। तरबेला डैम ख़ाली थी वियो। चश्मा ढंढ में बाक़ी हिकु ॾींहं जो पानी रहिजी वियो। सूबनि खे पानी जी फ़राहमी सख़्त मुतासिर। पानी जी खोट 27% मां वधी वई। सूबनि खे ईंदड़ 24 कलाकनि में पानी जी फ़राहमी घटिजी वेंदी। इरसा जो हंगामी इजलास तलब। रुपये के मुक़ाबले में डॉलर के उॾाम जो सिलसिलो जारी। इंटर बैंक में डॉलर के मुल्क में वधिक इज़ाफ़ो। डॉलर वधिक 80 पैसा इज़ाफ़ो थियण खां पोइ 201 रुपयनि जो थी वियो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मुफ्ता इस्माइल हिकु भेरो ॿीहर पेट्रोलियम शयुनि जा अघ न वधाइण खां इनकार करे छॾियो। IMF जी शर्तुनि खे नज़र में रखंदे व्याज जी शरह वधाइण जो इशारो। मुफ्ता इस्माइल जो चवणु आहे त हू मञनि था त शौकत तरीन IMF सां मुआइदो कयो हो, पर हिन वक़्तु क़ौम तेल जा वधीक अघ बर्दाश्त करण जी सघ नथी रखे। तंहिं करे IMF खे चवंदासीं त असांखे वक़्तु ॾिनो वञे, असां फ़ौरी तौर ते इहो नथा करे सघूं। सब्सिडी खे वधीक अॻिते खणी वेंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ की सदारत हेठि हुकूमती इत्तेहादी जमायतुनि जो अहम इजलास अॼु थींदो। हुकूमती इत्तेहादी जमायतुनि जे इजलास में मुल्क जी मौजूदा सियासी सूरत हाल ते गौर थींदो। इजलास में IMF सां ॻाल्हियुनि ऐं इमरान ख़ान जे ऐलानियल लॉन्ग मार्च ते वीचारियो वेंदो। हुकूमती इत्तेहादी जमायतुनि जे इजलास में अहम फ़ैसिलनि जो इम्कान। परडेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु खां 26 मई ताईं सरकारी दौरे ते स्विट्ज़रलैंड पहुचंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी इलाक़ाई मसइलनि ते कोठायल वर्ल्ड इकोनॉमिक फोरम जे सालियाने इजलास में शिरकत कंदो। परडेही वज़ीर मौसमियाती तब्दीली सबबि पैदा थींदड़ चैलेंजिस बाबति पाकिस्तान जो नुक़्ता नज़र पेश कंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी जो दौरे दौरान मुख़्तलिफ़ मुल्कनि जे परडेही वज़ीरनि सां मुलाक़ातूं बि थियल। घोटकी ज़िले में अगवा की वारदातुनि जो सिलसिलो रुकिजी न सघियो। 3 ॾींहं अॻु औरताणे आवाज़ ते हिरकिजी अगवा थी वियल रेड़की वासी 3 ॼणा नसीर सुमरो, सदाम सुमरो ऐं आकिब समेत जो बाज़ियाब न थी सघिया। रेड़की थाणे ते केस दाख़िल, वारस परेशान। खानपुर महर भरसागुट यार मोहम्मद मलिक में बाहि लॻण सबबि 2 औरतुनि जा घर सड़ी विया। बाहि लॻण सबबि घरनि में पयल समूरो सामान सड़ी रखी वियो। मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल। ओबावड़ो भरिसां ॾहर वाक़े RD चोटीअ वटां 20 फुट घारो पइजी वियो। घारो पवण सबबि 100 एकड़नि ते बीठल वणनि जो फसल पाणी हेठि वियो। पाणी ॻोठ मीर ख़ान रिंद ॾांहुं वधणु लॻो। इतला बावजूदि आपाशी अमलो न पहुतो। क्वेटा वेझो वेन कल्टी थियण सबबि औरतुनि ऐं ॿारनि समेत 18 मुसाफ़िर ज़ख़्मी थियल मुसाफ़िर सिबी जे इस्पताल मुंतक़िल। सिंध में पानी की खोट ख़िलाफ़ आबादगारनि हारियुनि कॉम्परस धुरियुनि सियासी समाजी तनज़ीमुनि ऐं शहरियुनि तरफ़ां एहतजाज जो सिलसिलो जारी। गुपचाणी में जीमल शाख जे पुछड़ी जे आबादगारनि जो पानी की खोट ख़िलाफ़ एहतजाज। ठारूशा वेझो दरबिलो माइनर जे आबादगारनि जो टायरनि खे बाहि ॾेई एहतजाज।